नाज़रीन भली कार सिंध टीवी न्यूज़ के नए प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन इन नए प्रोग्राम में सोशो पॉलिटिकल इकोनॉमी सिंध की मुआशी सूरत हाल पूरे मुल्क की सियासी और मुआशी सूरत हाल से गॾु एंथ्रोपोलॉजी हिस्ट्री करंट अफेयर इंटरनेशनल अफेयर समेत मुख़्तलिफ़ मौजू बहस थींदा। अॼोके प्रोग्राम में जैं पैनल असांखे ज्वाइन किया है उनमें नाले वारो लेखक ए सीनियर तज़िया निगार इनाम शेख, असां इनाम शेख के प्रोग्राम में भलीकार चऊं था। जावेद काज़ी साहब माहिर कानूनदान ए सीनियर तज़िया निगार आहिनि, प्रोग्राम में खेस भलीकार चऊं था। ख़ालिद शेख नौजवान लायर आहिनि ऐं तज़िया निगार आहिनि, ख़ालिद शेख साहब के बे प्रोग्राम में भलीकार चऊं था। अॼोके प्रोग्राम जो उनवान आहे जमहूरियत सिंध के छा ॾिनो आहे। मजमूई तौर ते पूरे मुल्क के अंदर जो जमहूरी निज़ाम है उनमें आम मानू जा कड़ा मसला हल थिया आहिनि, सिंध की आवाम के केतरे हद ताईं डिलीवरी मुमकिन थी सकी है, गवर्नेंस जा जेके इशू आहिनि ख़ास तौर ते सिंध के अंदर जो डहाकन का बैड गवर्नेंस है उन बैड गवर्नेंस जो आम मानू ते कॉमन मैन ते कड़ो असर पे है। अॼोके प्रोग्राम में पाण जमहूरियत जा जेके मुख़्तलिफ़ पासा आहिनि ऐं ख़ास तौर ते जेको सिंध के अंदर जमहूरी निज़ाम के दौरान सिंध के छा मिलो है, छा हासिल थियो है, उन ते पाण ॻाल्हाईंदासूं। शुरू कयूं था इनाम शेख साहब का। इनाम साहब कीअं ॾिसो था सिंध के अंदर ख़ास तौर ते जेकॾहिं असां पूरे मुल्क की सूरत हाल में ॾिसूं त जमहूरी जो सिस्टम रहियो है, जमहूरी हुकूमतुनि जो निज़ाम रहियो है। हिकिड़ो त सिधी रीत मार्शलाउनि जो दौर रहियो है 35 साल ऐं उन खां बाद में जेके जमहूरी हुकूमतुनि जो राज रहियो है उनमें ख़ास तौर ते सिंध की पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं, सिंध के फोकस कयूं तो उन जमहूरियत सिंध के छा ॾिनो आहे, सिंध के आम माण्हुनि जा छा मसला हल थिया आहिनि, सिंध के अंदर गवर्नेंस बेहतर थी आहे, सिंध के अंदर जेका इंस्टीट्यूशन आहिनि उहे केतिरो स्ट्रेंथन थियो आहे। कीअं ॾिसो था जमहूरियत जो जेकॾहिं पाण सवाल खणी अचूं था त तव्हां उनखे मजमूई तौर ते सिंध के तनाज़ुर में कीअं डिस्क्राइब कंदव? मुल्क जो जेको बानी हो वो एक ही वक्त पार्टी जो भी सदर हो, आइन साज़ असेंबली जो भी सदर हो ऐं साॻे वक़्तु गवर्नर जनरल भी हो। हाँ इहो इन सां इहो थी वियो त पावर हिकिड़े हंधि मरकूज़ थी विया। वरी जेको प्राइम मिनिस्टर हो मुल्क जो उहो बि इम्पोर्ट थी अचे ते पहुतो। वॾा सीज़न सियासतदान वेठा हुआ सिंध में, पंजाब में दौलताना, टवाना, सिंध में खोड़ो, GM सैयद, इन कैलेबर जा माण्हू वेठा, बलूचिस्तान में वेठा। अलाए छो मुल्की जेका एस्टेब्लिशमेंट ही उन इहो हिकिड़ो तय कयो हिकिड़ो UP जो माण्हू अचे तव्हांजे मथां विहारींदा। त जेका शुराती थी जमहूरी सिरिश्ते जी उहा अहिड़ी थी जो भरवारे मुल्क में जेको प्राइम मिनिस्टर हो थियो बाद में उन खां पुछूं भला तूं छा थो थियणु चाहीं, तूं हुकूमत हलाइण थो चाहीं या पार्टी हलाइण थो चाहीं? हुन चयो हुकूमत हलाइण थो चाहियां। त चऊंसि ठीकु आहे पार्टी खां तूं अलहदा थी वञ। हिते हिन जो उबतड़ थियो तंहिंजे करे जेके ॿिज ई पिया जमहूरियत जा उहे 47 खां वठी 58 ताईं जेका अयूब खान जे टेक ओवर ताईं अहिड़ा पिया जो उन्हनि पाड़ूं ई न हुयूं। रोज़ पियूं गवर्नमेंट्स वञनि उन इन पॉलिसी जे नतीजे में कॾहिं नून थो थिए, कॾहिं चंद्रीगढ़ थो थिए, को 20 ॾींहंनि जे लाइ, को महीने जे लाइ, को त इन सां जेके जमहूरी इदारा हुआ उहे कमज़ोर थी विया ऐं नतीजे में उहे जेके पॉलिसीज़ ठहिणियूं हुयूं उहे बि न ठहियूं। मिसाल तौर ते लैंड रिफॉर्म्स न थी सघिया, मिसाल तौर ते सुठी मयारी इलेक्शन कमीशन न जुड़ी सघी। अहिड़ी तरह जेके मुख्य इदारा हुआ जेके जमहूरियत जो रूह थींदा आहिनि उहे न थिया ऐं नतीजो असांजे साम्हूं। पोइ हिकिड़ो वरी भुट्टे साहब जो दौरु शुरू थियो। भुट्टे साहब ज़ाहिर आहे त तकड़ में हिकिड़ी पंहिंजी पार्टी ठाही, मास फॉलोइंग थी, एमरजेंसी में थी, अयूब जे ख़िलाफ़ु हुन हिकिड़ो नैरेटिव ॾिनो। पर तव्हां इहा ॻाल्हि ॾिसो त भुट्टे साहब बेशुमार सुठा कम करण सां गॾु गॾु कुझु रिवायतूं अहिड़ियूं विधियूं जीअं भुट्टो भाड़ो छोटो, इहो त असां नंढे हूंदे ॿुधंदा हुआसीं। कानून जो जेको दाबो हो या कानून जो जेको ख़ौफ़ हो उहो कढण में भुट्टे साहब जो वॾे में वॾो रोल हो। नतीजे में ईअं थी वियो त ख़ुदि भुट्टे साहब जी सियासत हिकिड़े पॉपुलिस्ट ट्रेंड ते हली रही ऐं जिन वॾेरनि जे ख़िलाफ़ु हुन चाहियो पिए त उहे न अचनि मुंहिंजे पार्टीअ में, उहे ई अॻिते हली डोमिनेट थी विया
ऐं पोइ तव्हां ॾिसो था त उनजी कंटिन्यूटी अॼु ॾींहं ताईं हले थी। पीपुल्स पार्टी हाणे उहा ई सियासत करे थी जेका 1970 में, बल्कि उनखां बि लो ग्रेड जी सियासत थी करे जेका 1970 में वारी पीपुल्स पार्टी कंदी। उहा एॾा ठाह, एॾा कंप्रोमाइज़िस, एॾा जेके हिन से करप्शन में ॿियनि मामलनि में इन्वॉल्व न हुई जेतिरी हीअ आहे। त ज़ाहिर आहे इन में जेको आहे सो ख़ासि तौर ते गुज़िरियल 15 साल आहिनि, उन्हनि में तव्हां ॾिसंदव त जेके बेसिक इंडिकेटर्स आहिनि न कंहिं बि सोसाइटीअ खे जाचण जा, त भई उनजी डेवलपमेंट कहिड़े तरीक़े सां थी थिए, उनजी एजुकेशन किथे आहे, उनजी हेल्थ किथे आहे, उनजे म्यूनिसिपल जा इदारा कहिड़े तरीक़े सां कमु था कनि। मां त सम्झां थो त इहे जमहूरी हुजे या ग़ैर जमहूरी हुकूमतूं हुजनि, उन दौर में असांजा इहे इंडिकेटर्स घणा बहितर हुआ अॼु जे भेट में, हालांकि उन महिल एतिरा पैसा बि न हुआ। तंहिंजे करे मजमूई तौर ते तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त मां सम्झां थो त गुज़िरियल 15 सालनि में सिंध में जेका इंस्टीट्यूशनल तबाही थी आहे, उन जो को मिसाल न पाकिस्तान जे हूंदे थो मिले, न पाकिस्तान खां पहिरियों थो मिले। जेके अंग्रेज़ एडमिनिस्ट्रेटर्स आहे या इवन जेके सिंधी प्रेमियर्स आहे, उन जे दौर में बि अहिड़ो नाहक कोन हो जो हर शइ विकामे इंसाफ़ खां वठी काज़ी साहब जो ओपिनियन शामिल कयूं था। काज़ी साहब 47 खां 58 जीअं इनाम शेख साहब चयो त उहो मुल्क जे अंदरि जेको राज रहियो ऐं उन दौरान जेके ॿिज छिटिया विया, उन खां बाद में अॼु असां ॾिसूं था पिया त जेको इंस्टीट्यूशनल तबाही थिए थी, ज़ाहिर आहे उन जूं पाड़ूं अॻु में ई जेके आहिनि उहे ॿिज छिटे चुका हुया। अवां मजमूई तौर ते कीअं ॾिसो था पाकिस्तान जे अंदरि जेको ही जमहूरी सिस्टम आहे, उन जमहूरी सिस्टम आम माण्हू खे केतिरो रिलीफ ॾिनो आहे? जमहूरियत जे अंदरि आम माण्हू जेको आहे उनखे केतिरो रिलीफ ॾियो आहे? ॾिसो, तफ़सील सां ॻाल्हायो असांजे नाम सां जेके बि जमहूरियत छा आहे। डेमोक्रेसी जेका पाकिस्तान जी आहे, उहा डेमोक्रेसी पाकिस्तान जे कंटेक्स्ट में बि ॾिसबी, ॿाहिरि जे हिसाब सां ॾिसी सघिजे थी, पर पाकिस्तान में हिकिड़ो डेमोक्रेटिक प्रोसेस रहियो आहे। उन डेमोक्रेटिक प्रोसेस में सिंध जेको आहे 1947 खां वठी पाण खे जोड़ींदी आई आहे। भले उहे क्राइसिस हुआ, उनमें एॾो वॾो रोल सिंध जो कोन हो, छाकाणि त जेका मुस्लिम लीग ठाही वई, उन में मुस्लिम लीग में जेके सिंध जी मुस्लिम लीग उनखे त माना तमामु घणो सप्रेस कयो वियो, पोइते कयो वियो, छाकाणि हुनखे कराची ते कब्ज़ो करिणो, हितां जो रेज़िस्टेंस पिया आयो। त हुनजी पहिरीं मुस्लिम लीग जेका हिंदुस्तान मां हिते पहुती, 11 जेके कैबिनेट मिनिस्टर हुआ सभई यूपी जा हुआ। ऐं जना साहब जी जेका तक़रीर ढाका में त उर्दू तव्हांखे ॾियां थो तोहफ़े में, उते हिननि खे एलियन करे छॾी। त उहो हिकिड़ो डेमोक्रेटिक प्रोसेस जेको मुस्लिम लीग खे करिणो, ऐं हुनजो वरी हिस्टोरिकल कॉन्टेक्स्ट बि आहे त मुस्लिम लीग जेका इंडिया में जेका तहरीक हलाई पिए पाकिस्तान ठहण जी, या हिकिड़ो मुस्लमान जो मुल्क हुजे, उहा हिकिड़ी माना शुरफाउनि जी ऐं रईसनि ऐं इमराउनि जी जेका असां पार्टी हुनजी रूट्स हुयूं कोन के। ॿियो वरी जेका हुनजी जेका मुस्लिम लीग जेका मिडिल क्लास हुई, उहा एतिरी स्ट्रॉन्ग हुई कान का। इंडिया जी मिडिल क्लास स्ट्रॉन्ग हुई ऐं तमामु वॾा जेके नाला आहिनि, हुनजो हिकिड़ो वॾो स्ट्रक्चर हो सरमाएदारी बिज़नेस जे हवाले सां। त कांग्रेस उनजी हिकिड़ी जेका आहे सा उन सॼे सोसाइटी जे डिस्कोर्स जी हिकिड़ी जेका आहे सा हिकिड़ी एक्सप्रेशन हुई या हिकिड़ो यूनिट हो। जॾहिं त मुस्लिम लीग हिकिड़ी कमज़ोरी वरी आई बि हिते माइग्रेट थी, त उनजो अञा हिते रूट शयूं कोन पियो हो। साज़िशन में हलिया विया 1949 जी करारदाद जेका ख़ुदि जेको आहे डेमोक्रेसी जे ख़िलाफ़ु आहे। पर सिंध जेका आहे, सिंध जी जेका पहिरीं जेका हारी स्ट्रगल आहे, शेख असां हैदर भाई जतोई वारी, ऐं जेका बि हिकिड़ी जेका स्ट्रगल 1940 खां थी आहे, अलाटी मूवमेंट आहे, हे आहिनि वग़ैरह, तंहिंखां पोइ हुयो सिकंदर मिर्ज़ा थो अचे पियो, उहा हिकु डेमोक्रेसी सां जुड़ियल मूवमेंट हुई। पोइ अयूब आयो, अयूब आमिर सां विढ़ंदी रही आहे, हारी मूवमेंट हुई जेका सिंधी तमामु जेका आहे सा वॾी पार्टी, उन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी हुई बि कान, हुई त ट्रेड यूनियन जे कॉन्टेक्ट में हारियुनि जी हिकिड़ी तहरीक कई, पर उहो उनजो हिकिड़ो डेमोक्रेटिक फेज़ रहियो आहे। साॻे वक़्तु जेको आहे सो सिंध जे कॉम्परेशन वरी जेको आहे अवाम लीग में जेको आहे पंहिंजो पाण खे जेको आहे सो जोड़ियो, उहो बि हिकिड़ो जेको आहे डेमोक्रेटिक स्ट्रगल हो। जीअं माना नेप हुई इन में NWFP में या बलूचिस्तान में, असांजे सिंध जो कॉम्परेशन जेको आहे नेशनलिस्ट मूवमेंट जेका आहे सिंध जी, उहा डेमोक्रेसी सां जुड़ियल हुई अवाम लीग जे हवाले सां। पोइ भुटो सां पॉपुलर थी आहे, त सिंध खे हिकिड़ो भुटे साहिब जे 70 में अचण खां पोइ तमामु वॾो हिकिड़ो जेको आहे पहिरियों दफ़ो 20-22-23 सालनि खां पोइ हिकिड़ो वॾो पावर पॉलिटिक्स में एंट्री मिली। उन पावर पॉलिटिक्स में
जेके बि लवाज़मात आहिनि जीअं, ऐं उन खां पोइ भुट्टे साहिबु ख़ुदि जेको आहे हितां नेशनलिस्ट मूवमेंट खे जेको आहे तमामु ज़बरदस्तु लताड़ियो, उन्हनि खे वॾो हिकिड़ो जेको आहे उन्हनि जो फासिज़म जेको आहे सो हितां जी मूवमेंट खे ॾिसणो पियो। जनरल ज़ियाउल हक़ जे ज़माने में असांजी सिंधी जी जेका आहे सा कॉम्परस तहरीक जेका आहे उहा ॿिनि धुरियुनि में हली वई। हिकिड़ी पलूजे साहिब वारी मूवमेंट हुई जेका असां चवंदी त पाण खे डेमोक्रेटिक स्ट्रगल सां जोड़ियो वञे, ऐं ॿी असां वारी साईं जेम्स हिद वारी जेका डेमोक्रेसी ते एतिरी वाज़े कान्हे, छाकाणि त उन्हनि वटि जेको डेमोक्रेसी जो जेको कॉन्टेक्स्ट हो इहो त पीपुल्स पार्टी असां सां जेको आहे हीउ जेको कुझु इहो त हिकिड़ो ॿियो हिसाबु किताबु आहे। ऐं उन खां पोइ अॻिते हली वरी हिकिड़ो जेको आहे सो जनरल ज़ियाउल खां पोइ वरी जेको बेनज़ीर जो दौरु आयो, नवाज़ शरीफ़ जो दौरु आयो, ख़ुदि नवाज़ शरीफ़ पंजाब मां अगरि ॾिठो वञे, असांखे अगरि अमृतनि खे इहो ॾिसो सॼी पंजाब जा इंट्रस्ट ई वधंदी रही आहे, त असांखे जेको पंजाब मां जेको डेमोक्रेसी जे हवाले सां को मिलियो आहे त उहो रिलेटिवली लेसर बेड मिलियो आहे। ऐं जेको आहे सो जनरल ज़ियाउल हुजे पर मुशर्रफ हुजे या इमरान ख़ान हुजे, उहे तमामु ॾुखिया असांखे पिया आहिनि। असांजी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो हिकिड़ो वॾो किरदारु आहे, हुनजी वॾी रूट्स जेके हुनजी बुनियादियूं जेके आहिनि, जेके पाकिस्तान में जेका बि डेमोक्रेसी स्ट्रगल रही आहे, उहा MRD जी तहरीक हुजे, हे हुजे, हुन में सिंधी माण्हू जो तमामु वॾो वाज़े किरदारु रहियो आहे। वरी पोइ अॻिते हली एॾी कंफ्यूजन अची थी वञे, छाकाणि सिंधी पीपुल्स पार्टी जेका आहे उहा आहे त डेमोक्रेटिक स्ट्रगल, पर हुनजो क्लास स्ट्रक्चर ॾाढो अजीब आहे। उहा सॼी वॾेरनि जी हिकिड़ी पार्टी आहे, हिन वक़्तु बिल्कुलु हिकिड़ी एंटरप्राइज़ थी वई आहे, वॾेरनि जी एंटरप्राइज़ आहे। उन्हनि सॼी ब्यूरोक्रेसी सॼे सिस्टम खे वठी सफ़ा जेको आहे सो क्रिपल डाउन करे छॾियो आहे, पर आहे बज़ारि डेमोक्रेसी। ऐं उन जेको डेमोक्रेटिक जेको रवैयो या डेमोक्रेटिक स्ट्रगल सां जेको जोड़े थी पाण खे, उहो पॉज़िटिव आहे, पर उन जी जेका क्लॉस ओरिएंटेशन आहे या जेके उन जा इकोनॉमिक इंट्रस्ट आहिनि, जेका सॼी तबाही ऐं बर्बादी आहे, छा उहा डेमोक्रेसी कई आहे? छा सिंधा स्कूल जेके हींअर आहिनि ई कोन के, सिंधा हेल्थ यूनिट जेके हेठियां आहिनि, हेॾा वॾा रोबोट घुराए हज़ारे हज़ारे अरबन जा जेके तव्हां घुरायो, ऐं वॾियूं हिकिड़ियूं जेके हिते अस्पतालूं हॉस्पिटल ठाहियो, इंस्टीट्यूशन ठाहियो, पर हेठियों हेल्थ यूनिट तबाह लॻो पियो आहे, स्कूल यूनिट तबाह लॻो पियो आहे। ऐं सिंध 15 सालनि में जेको आहे इन में 2 शक ॿ आया बिल्कुलु न आहिनि त इमरान ख़ान हिकिड़ो वॾो अज़ाब हो सिंध जे मथां, जंहिंखे फेडरेशन में कोन हो, पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी तमामु तेज़ीअ सां सिंध जी जेका हीअ जेका सोशल जेका आहे उन में डेमोक्रेसी जो जेको डिलीवरी करण जे कॉन्टेस्ट में जेको आहे उहो तमामु जेको आहे सो मायूस कोन रहियो आहे। नौजवान जो ओपिनियन शामिल कयूं ख़ालिद जो, त ख़ालिद अवां कीअं ॾिसो था डेमोक्रेसी खे? सर मां सम्झां थो त जेकी दोस्तनि ॻाल्हि ॿोल कई आहे हिस्टोरिकली उहे फैक्चुअल पोज़ीशन सॼी जेकी हिस्ट्री में वाज़े बि आहे। मेन शइ सर आहे पॉलिटिकल कल्चर जेको आहे न असां वटि ऐं कंसिस्टेंसी जो आहे, उहो शुरू खां वठी न रहियो असां वटि न। असां वटि हिकिड़ी सम्झो त असां वटि कॉन्स्टिट्यूशन मेकिंग जेकी थी उहा बि इलाही माना जेको अरसे खां पोइ थी, माना हर को जेको चइबो पंहिंजे सुइटेबल माण्हू ऐं सुइटेबल जेको आहे कॉन्स्टिट्यूशन खणी पियो जेको हुनखे सूट करे पियो। हिन में छा थियो, डेमोक्रेसी जेको आहे न जो जेको प्रोसेस आहे उहो डिके थियो त पोइ तव्हां ॾिसो हुन में इंकल्जन, तव्हां ॾिसो न कंहिं डाइवर्सिटी खे तव्हां इंक्लूड कयो, तव्हां लैंग्वेजिस जा मसइला आया, दोस्तनि ॻाल्हि कई आहे। उनखां अलावा तव्हां जेको आहे यूथ खे पॉलिटिकल कल्चर स्किल डेवलपमेंट में तव्हां जेको आहे कैपेसिटी बिल्डिंग में या नवनि जेकी बि ॾिसो दुनिया जे अंदरि जेका हिसाब ॻाल्हि कई अथव, जेको असां भरिसां वारे मुल्कनि में बि ॾिसंदासीं जमहूरियत कीअं पई हले, उते तव्हां ॾिसो हाणे तव्हां इंडिया जेकी आहे न ॾिसो हाणे 5th जेकी आहे लार्जेस्ट इकोनॉमी थी वई आहे। इंडिया जेका चाइना ग्रो कयो आहे, छो कयो आहे? इन करे यूथ कंट्रीब्यूट कयो आहे। यूथ जेको तव्हां ॾिसो तव्हां जेको लेबर जेकी थी मार्केट आहे या जेकी कास्ट जेके बि जेके प्रोडक्शन्स थियूं ज़ाहिर इकोनॉमी जो हिकिड़ो इकोनॉमिक सेंस डेवलप नथो थिए सिंध में। उनजो रीज़न इहो बि आहे त असां ॿारनि खे या एजुकेशन सिर्फ़ु असां जेका सिर्फ़ु माना डिग्री जेकी आहे ॿार न वञे उनखे डिग्री मिली थी वञे, उनजी स्किल डेवलपमेंट, ॿार जी कैपेसिटी बिल्डिंग ऐं पॉलिटिकल पार्टिसिपेशन में यूथ जो केतिरो किरदारु आहे ऐं यूथ जेको डिलीवर कीअं थो करे। हेठी लेवल ते तव्हां ॾिसो तव्हां वटि जेके माण्हू ब्यूरोक्रेसी में अचनि था, सिंध जे अंदरि मां पर्टिकुलरली ॻाल्हि थो कयां, उन में तव्हां ॾिसो उहे सभु उहे माण्हू पिक एंड चूज़ थियनि था। सिलेक्शन जो प्रोसेस जेको आहे न उहो सॼो डेविएट थिए थो, उन में कोई रूल ऑफ लॉज माना रूल ऑफ लॉज जो मतिलबु इहो तव्हां चेक एंड बैलेंस त थिए, को माण्हू चेक एंड बैलेंस करण लाइ तयारु न आहे। कंहिं माण्हू खे तव्हां दादरसाई कयो त कंहिं माण्हू खे टाइम कोन्हे, की कोर्टनि खे बि ज़ाहिर आहे हिकिड़ो लिमिटेड टाइम आहे, हेॾो सारो बैकलॉग आहे, कोर्ट बि ज़ाहिर सभिनी खे कोन थी ॿुधे, त माण्हू वञे करे। सिंध में वॾे में वॾो बहरान इहो आहे त माण्हू खे स्पेस कोन्हे को, यूथ खे स्पेस कोन्हे को। असांजो तव्हां ॾिसो नौजवान में असांजो सभिनी जो हुजणु त ईअं घुरिजे, बिलावल भुट्टो साहिबु जेको आहे न माना असांजो यूथ आहे नौजवाननि जी ज़ाहिर हिकिड़ी इंस्पिरेशन हुजणु घुरिजे, पर सिंध जो जेको नौजवान जेको आहे न बिलावल खां इंस्पायर न आहे। रीज़न इन करे इहो आहे जो जेको आहे न बिलावल जेको आहे जे इर्द गिर्द जेके माण्हू आहिनि सभु इलेक्टेबल आहिनि, उनजो रोल असांजो रोल मॉडल जेको आहे बिलावल न आहे।
असांजो रोल मॉडल हाणे ॾिसो था तव्हां भरिसां वारे मुल्कनि में कीअं तरक़ियूं थियनि थियूं पियूं, असांजो रोल मॉडल जेके न गूगल जो जेको न CEO थी सघे थो, असांजो रोल मॉडल जेको न बर्तानिया जो जेको न PM थी सघे थो। इहे खोड़ ई जेके माण्हू आहिनि खड़ा मां जेके दुनिया जे अंदरि जेके तरक़ी थियनि थियूं पियूं, माण्हू सोचनि था पिया ॾिसो तव्हां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, नॉलेज जा जेके फ्लड गेट्स खुली विया आहिनि, माण्हू एक्सेसिबिलिटी थी वई आहे। तव्हां हाणे लाइब्रेरी मां सिंध जे अंदरि तव्हां वञो, ॿार पढ़नि था पिया, ॿारनि खे माना खेज़ या जॉब मार्केट असां वटि आहे, असां वटि काई शइ कान्हे की। तव्हां वटि ॾिसो तव्हां इम्पैक्ट फैक्टर खे तव्हां जेकॾहिं पंहिंजी सॼी कैलकुलेशन मां कढी था छॾियो त उहो मां सम्झा थो कुझु बि न। डेमोक्रेसी तॾहिं तव्हां कंट्रीब्यूट कंदी जॾहिं डेमोक्रेसी जा नॉर्म्स, वैल्यूज़ ऐं जेके इंट्रेंसिक जेको असांजी डाइवर्सिटी आहे उनखे एक्सेप्ट करिणो पवंदो। असांखे जेको आहे न माना ईअं न चवणो पवंदो त फलाणो माण्हू जेको आहे न क्रिश्चन आहे, फलाणो माण्हू उर्दू आहे, फलाणो माण्हू बलोची आहे। तव्हांखे सभिनी डाइवर्सिटी खे एक्सेप्ट करिणो पवंदो। पॉपुलर पॉलिटिक्स तॾहिं ई डेवलप थींदी जॾहिं यूथ खे उनजो पंहिंजो जेको न जेको पर्टिकुलर रोल आहे उहो प्ले कंदी। इनाम ख़ालिद तमामु सुठी ॻाल्हि कई आहे, ख़ासि तौर ते यूथ जी पार्टिसिपेशन जे हवाले सां। डेमोक्रेसी ऐं मिसाल ॾिनो पार्टी जे हिकिड़े चेयरमैन जो, त असां ॾिसूं था त उनजे आसपास जेके आहिनि चौधारी इलेक्टेबल्स असांखे नज़र अचनि था, वॾेरो नज़र अचे थो पियो, गवर्नेंस जा इशू आहिनि। ख़ालिद आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी दुनिया किथे 21वीं सदी में पहुती आहे वञी, अॼु सिंध जी असां सूरत किथे वञी ॾिसूं था। फ्लड जो तव्हां मिसाल वठो, अॼु ॾींहं ताईं जेको रिलीफ मिलणु खपंदो उहो न मिलियो आहे। त हीउ ख़ालिद जो जेको ओपिनियन आहे यूथ जे हवाले सां, इहो ज़ाहिर आहे त असांखे किथे बि मिडिल क्लास यूथ किथे नज़र नथो अचे। साईं ॾिसो 1936 में सिंध जेका आहे उहा बॉम्बे खां आज़ादु तक़रीबन 90 साल थी आहे। उन खां 10-20 साल अवल बि ॾिसो जेके लेजिस्लेटिव असेंबलीज़ हुयूं, जेके ॿिया फोरम्स आहे सिंधियुनि जा पॉलिटिकल इज़हार जा, उन ते हिकिड़ी बीमारी, बल्कि छा चइजे त हिकिड़ी वणवेड़ी लॻल आहे उनखे, उनजो नालो आहे वॾेरो। उन वॾेरे गुज़िरियल 100 सालनि जी पॉलिटिक्स जेका सिंध जी आहे उन ते कब्ज़ो करे वेठो आहे, ऐं उहो कब्ज़ो अॼु ॾींहं ताईं को बि छॾाए न सघियो आहे। चाहे उहो बिलावल भुट्टो हुजे, चाहे उहो ज़ुल्फ़कार भुट्टो हुजे, चाहे मोहतरमा हुजे, हुननि आउट ऑफ बॉक्स थी कॾहिं शयुनि खे ॾिठो ई कोन। भुट्टे साहिबु नालो त अवाम जो ऐं सोशलिज़म जो वठी आयो, पर जेके हुन जा सभिनी खां सुठा माण्हू हुआ उन्हनि खे पादर हणी पंहिंजे पार्टीअ मां कढी छॾियो। जे रहीम हो, मुबशिर हसन हो, मिराज मोहम्मद ख़ान हो, शेख रशीद हो, एॾा वॾा वॾा माण्हू, मिराज ख़ालिद। नतीजे में वरी उहा जेका उमेद पैदा थी हुई वॾेरे जे खां आज़ादीअ जी, उहा मोटी मुसीबत वरी मोटी आई। वरी आयो जनरल जा, उनखे पंहिंजो इक़्तिदार खपंदो हो, उन जे लाइ त वॾेरा खां सवाइ हलणु मुश्किल हो, हुन पंहिंजे मजलिस शूरा में ठाहे ऐं वठी आयो उन्हनि खे। आयो मुशरफ, उन बि ईअं कयो। हाणे हे 15 सालनि खां जेके ही मुसीबत असांखे लॻी आहे, जंहिंजो नालो पीपुल्स पार्टी आहे, जे क़यादत में हलंदड़ पीपुल्स पार्टी आहे, उन ते हिकिड़ा अहिड़ा मिसाल पैदा कया आहिनि। मिसाल जीअं ख़ालिद जे ॻाल्हि खे जेकॾहिं असां अॻिते वधायूं, बिलावल भुट्टो ख़ुदि ऑक्सफर्ड ग्रेजुएट आहे। बिलावल भुट्टो ॿाहिरि बि रही आयो आहे, नौजवान बि आहे, वाइब्रेंट बि आहे, मौक़ो बि मिलियो आहे, विरास बि आहे। तव्हां हुन जे वात मां कॾहिं टेक्नोलॉजी, एजुकेशन, जॉब्स, बिज़टेक, इहे रुगो टर्म्स ॿुधाइनि था। सिंध जो चीफ मिनिस्टर जेको हुयो मुराद अली शाह, स्टैनफर्ड जो ग्रेजुएट आहे। स्टैनफर्ड जेका MIT ऐं जेके वॾा इदारा आहिनि उन्हनि जे कैटेगरीअ में अचे थी यूनिवर्सिटी, पर हुनजो कम जो तरीक़ेकार त फ़रूख़ बशीर नाले हिकिड़ी पंजाब जी हचा पाण सां विहारियूं वेठो आख़िरी ॾींहं ताईं। मूंखे ॿुधाए त विज़न आहे किथे, कहिड़े हंध ते विज़न आहे? को बिलावल भुट्टे में आहे, जेको ज़रदारीअ में आहे, उनजी भेनरूं जेके आहिनि उन्हनि में आहे। वॾो अलमियो इहो आहे त हीअ पार्टी जेका सिंध जे वोटनि ते खटी थी अचे, जेका सिंध जी असां नुमाइंदा पार्टी था सम्झो, उहा विज़नलेस पार्टी आहे। उन्हनि में ख़ुदि इंटरनल डेमोक्रेसी कान्हे। ख़ुदि जेको लोअर मिडिल क्लास जो माण्हू अचे थो, उहे सभु माण्हू बि पैसे जा टाइम ख़ुदि वॾेर के माइंड जा थी था वञनि। तंहिंजे करे जेको वॾेर को माइंड हूंदो उहो स्टेटस को ते हलंदो आहे, उहो हलंदीअ खे हलाइण वारी पॉलिसी ते हलंदो आहे, ऐं टाइम कढण वारी पॉलिसी ते हलंदो आहे। आउट ऑफ बॉक्स वञी उहे माण्हू हूंदा आहिनि जेके लोअर मिडिल क्लास मां ईंदा आहिनि। ऐं लोअर मिडिल क्लास, जमील सुमर मुंहिंजो क्लास फेलो आहे, लोअर मिडिल क्लास जो माण्हू आहे।
पर पार्टीअ में जो आयो त उहो ख़ुदि वॾेरो थी वियो आहे। ॿिया बेशुमार तव्हां माण्हू ॾिसो, इहो माइंड सेट आहे, इहा हिकिड़ी पार्टी न आहे, वरी तव्हां ईंदो ॿियूं पार्टियूं का साहब ही इलेक्टेबल्स माइंडसेट जी इनाम ॻाल्हि करे थो पियो। इलेक्टेबल्स माइंडसेट ऐं वरी डेमोक्रेसी हिकिड़ो वॾो कंट्राडिक्शन आहे ऐं उहा मोरूसियत पार्टियुनि जे अंदरि बज़ाहिर जमहूरी पार्टियूं आहिनि पर उते वेठो त मोरूसियत आहे न, फलाणे जो पीउ वरी उनजो पुटु वरी उनजो चाचो उनजो भाइटियो, सॼी सिंध जे अंदरि वञो तव्हांखे बिल बोर्ड्स ते उनजा नाला नज़र ईंदा वॾेरनि जा। हिकिड़ो वॾेरो वेठो आहे, वरी उनजो भाउ वेठो आहे, उनजो भाइटियो वेठो आहे, भाणेजो वेठो आहे, म्यूनिसिपल में बि हू वेठो आहे, सेनेट में बि हू वेठो आहे, क़ौमी असेंबली में बि हू वेठो आहे, ब्यूरोक्रेसी में बि हू वेठो आहे, वरी पटे वारनि जूं नौकरियूं अचनि था उहे बि पंहिंजनि माण्हुनि खे खणी वञनि थियूं। हीअ जेका जमहूरियत आहे जेका आम माण्हुनि खे स्पेस नथी ॾे, यूथ खे स्पेस नथी ॾे, मिडिल क्लास खे स्पेस नथी ॾे, त ही त असांखे हिकिड़ी बंदि घिटी में वठी वञे थी पई। इन मां निकिरजे कीअं? अचूं सॉल्यूशन जे तरफ़। थोरो हिस्टोरिकली ॾाढो इम्पोर्टेंट हिकिड़ो वठूं आस्पेक्ट। इहे 1843 में सिंध जेका आहे सा चार्ल्स नेपियर वरिती, पोइ डेमोक्रेट आया, उहे 1843 खां वठी ऑनवर्ड्स पुराणी हिस्ट्री में हिकिड़ी जेका आहे सा पढ़िया पिया गज़िस्ट तमामु हिकिड़ी रिफॉर्म्स वारी या टालपुर वारी जेका गवर्नमेंट हुई उन हिकिड़ा घणेई चङा कम बि हुआ। पर जेको ग़ुलामी जो दौरु शुरू थियो त उन में ख़ुदि ग़ुलामी में उन्हनि में इहो ई हो त फ्यूडलिज़म क्रिएट ई जेको आहे सो हुते अंग्रेज़ बादशाह कयो। उनजी रेलवे बि डेवलप कई, उन एजुकेशन भली डेवलप कई, उन सभु शयूं कयूं, पर हिकिड़ो हुनजो जेको इहो तरीक़े वारदात इहो हो त सरदार में सभु कुझु हुजनि, पोइ इहो वरी जेको कमु हेठिनि खां हिननि खां वठी थिए। हाणे इअं कंदे जेको वरी अर्बन सिंध जेका आहे उहा जेका हिंदू चइजे पर उहा हुई मिडिल क्लास, हुनजो रिलीजन जेको आहे सो हिंदू हो। असांजो जेको मुस्लिम जेको वॾेरो हो हुनजो वरी जेको रिलीजन जेको हो सो वरी मुस्लमान उहे घणा। त 1936 में जॾहिं माना 1935 में इंडिया एक्ट आयो, 37 में तव्हांखे आज़ादी मिली, जॾहिं असीं माना आज़ादु सिंध थी बस रियासती इंडिया में आयासीं त हिकिड़ी वॾी जंग हली आहे सिंध जे अंदरि। उहा जंग जेका आहे उहा मिडिल क्लास जी ऐं फ्यूडल जी जंग, ऐं उन खां अॻु में जेको आहे हिते जेको आहे सो इन्हनि वॾनि जी का हैसियत एॾी हुई ई कान का, जेको आहे सखर बिराज कान ठही, ज़मीन इरीगेशन जी एॾी वॾी निकिती कान हुई त उहो जेको माना सम्झो त वॾनि वॾनि पीरनि शीरनि लाड बाड़ खां विलीज जीप थी पई त तमामु वॾी ॻाल्हि थी। हीअं त 8-8-20 खणी घुमंदा था वठनि पिया। उन खां पोइ जनरल ज़ियाउल जेको वरी सिस्टम आहे मुशर्रफ जो नाज़िम सिस्टम आयो, त पोइ इहो जेको फ्यूडलिज़म जेका जंग बैटल खटी आहे मिडिल क्लास खां, ऐं जेको शहीद अलाबख्श सुमरो जो जेको मरण आहे ऐं जेके बि हिकिड़ा कम थिया उन में हे अॻिते निकिरी आया। वरी पोइ हिकिड़ो धकु हिननि खे लॻो जॾहिं हिननि पाकिस्तान ठहियो त हिननि जो वरी जहिड़ो थी पियो यूपीअ जी जेका आहे सा मुस्लिम लीग सां सिंध। उन शेख मुजीब रहमान ऑटोबायोग्राफ ॾाढो भलो लिखियो आहे, त उहो बंगाली में आहे कोन पियो, ढाका कलकत्ता में कोन पिया आया। मां इन में नथो वञणु चाहियां। नओ इनाम ॾाढी तमामु भली ॻाल्हि कई आहे त हिते जेको फ्यूडल जेको या जेको जागीरदारी जेको भञ ड्रा थियणी, ॾिसो त असांजी जेका 53 खां वठी या ऑनवर्ड जेका हली आहे हारी अलाटी तरीक़े आहे, सिंध हारी तरीक़े हली आहे, उहा सॼी जेका आहे सभु एंटायर फ्यूडल आहे। उनजो पूरो स्ट्रक्चर एंटायर फ्यूडल डाउन टू 1968-70 ताईं तमामु जटाधार तमामु मज़बूत तरीन जेका असां हुई। पूरे पाकिस्तान में इहा कान हुई, ऐं किथे बि तव्हांखे जेको आहे सो साउथ एशिया में हारी तहरीक जहिड़ी का शइ मिलंदी कान का। हाणे तव्हांखे वरी यादि अची वई उहा हारी तहरीक जॾहिं उहो फातिमा फुरड़ो वारो केस तव्हांखे आयो हितां जो, त हीउ जेको ऐं वरी उन में वरी फ्यूडल्स में वरी हिकिड़ो ख़ासि तबिको अथव सैयद तबिको। सैयद तबिको वरी उहो सिंध फ्यूडल ते बि जेको आहे सिंध जो चीफ मिनिस्टर सैयद ई थींदो, ॿुधो न, इहो ज़ातियुनि पातियुनि जा चकर हर को पंहिंजो मैकेनेट करणु ठाहियो। हाणे हिकिड़ी वॾी हिकिड़ी थिक लेयर ऑफ माफ़िया जेका आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी या पावर स्ट्रक्चर में पंहिंजो जे वञो हेॾे त वॾेरा थो हुजे, हिन जे मुक़ाबले में ईंदासीं बि वॾेरा हूंदा। अल्टरनेट जेको मिडिल क्लास और आहे कोन, छाकाणि मिडिल क्लास जी फॉर्मेशन कान थी आहे। जेका ॻाल्हि कई त जॉब मार्केट काॾे वेंदा, पढ़नि त पिया, वेंदा काॾे। हितां जेको मिडिल क्लास सॼो सिंध मिडिल क्लास हले वियो टोरंटो, सॼो सिंध मिडिल क्लास तव्हांखे सना में तव्हांखे सना जे अंदरि सिंधी मिडिल क्लास जो एक्सप्रेशन तव्हांखे मिलंदो ॿाहिरि डायस्पोरा में। उहे वेठा ज़बरदस्त भरपूर सिंधी हिकिड़ी जेका मिडिल क्लास उहा आहे था कनि। 1% पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट कोन मिलंदो। सिंध जे एजुकेटेड क्लास में सिंधी जेको मॉडरेट क्लास आहे उहो हाणे उनजी कॉन्स्टिट्यूंसी आहे कान का। 75 साल थी विया आहिनि, हिकिड़ी मिडिल क्लास बेस सिंध में सीट कान्हे जो MPA सिंधी थी सघे मिडिल क्लास। राजनि भागनि ते तमी थी वेंदो। अच्छा, उन में छा थो थिए, जे ख़ुर्शीद शाह मीटर रीडर हो त उहो फ्यूडल थी वियो।
जे तव्हां ॿुधायो ॿियो को अची वियो होम फिडल थी वियो, 2 सीटूं 3 सीटूं अञा निकिरनि थियूं पियूं हाणे नयूं जेके लाड़काणे में हिकिड़ो मिडिल क्लास सीट निकिरी आई आहे, का नवाबशाह में बि आहे, पार्टियुनि में वो पर उहे खणी वेंदा न, इलेक्टेबल माइंडसेट वेठल उहे इलेक्टेबल माइंडसेट खणी वेंदो। जेकॾहिं त डेमोक्रेटिक स्ट्रगल में वरी ॿी जेका ट्रेजिडी थी आहे उहा आहे सिंधी क़ौम पर असां डेमोक्रेसी जो बाइकाट कयो। इहो एॾो वॾो बयानिया जो अंदरि हिकिड़ो वॾो कैंसर हो, ट्यूमर हो, जंहिंजो जेको आहे सो इहो बि फैक्ट आहे एकदम जेको उन्हनि खे कॉम्प्रस्तन खे जेकर डेमोक्रेटिक कॉम्प्रस्तन जो माइंड ई मुंड खां ठाहियो वियो त खपे त मुकमिल केक खपे, पीस न खपे, सम्झो। हाणे जॾहिं तव्हां इन अप्रोच ते पंहिंजी पॉलिटिक्स कंदव, भई ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि जावेद क्लियर आहे त सियासत आहे इम्काननि ऐं पॉसिबिलिटीज़ जो खेल, ख़्वाहिशुनि जो खेल त आहे कोन जो तव्हां चाहियो त मूंखे सॼो केक हीअं आज़ादु थी मिले। इन में हिकु थोरी इजाज़त सां अर्ज़ु कयां, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ताईं मिडिल क्लास सिंध में पीपल्स पार्टी में रोल हो। हिकिड़ो ॿ मिनिस्टर अब्दुल्ला बलोच हूंदो, को ॿियो को हूंदो, के वर्कर हूंदा, कारकर हूंदा, असां मोला बख़्श चांडियो बि हिकिड़ो मिडिल क्लास हिकिड़ो जेको आहे सो हूंदा, 8, 10, 20, 15, 20 मिडिल क्लास फेसिस रखंदो। विधि बेनज़ीर भुट्टे ताईं आया 88 जी इलेक्शन में तार पीर पगारो हरायो, ज़रदारी साहब बिल्कुलु जेको आहे रस्ता बंदि करे छॾिया। हू अर्बन पॉलिटिक्स में जॾहिं उर्दू स्पीकिंग में पॉलिटिक्स करे पाकिस्तान पीपल्स पार्टी चङा उते वॾेरो आहे ई कोन को, उते जॾहिं वॾेरो आहे ई कोन उते ऑप्शन ई मिडिल क्लास आहे, पीपल्स पार्टी उते मिडिल क्लास पॉलिटिक्स छो फ़र्क़ु सर वो चवंदा आहिनि न पावर करप्ट्स एंड एब्सोल्यूट पावर करप्ट्स एब्सोल्युटली। इहो साॻियो ई तरीक़ेकार आहे त असां वटि माण्हुनि खे कुर्सी ते वेही करे मज़ो अची वियो आहे, उनखे एजुकेशन जेके उन्हनि हासिलु कई आहे, उन कल्चर में जेके रहिया आहिनि, बर्तानिया जे अंदरि या अमेरिका जे अंदरि रहिया आहिनि या किथे बि रहिया आहिनि, उहो विसारे चुका आहिनि। हाणे मां सम्झां थो असां वटि जेके हिननि जेको बि कल्चर जेको अडॉप्ट हाणे कयो आहे, उहो सॼो इन्हनि शइ खे नेगेट थो करे जेकी तव्हां ॻाल्हि था कयो। तो क्राइसिस ऑफ डेवलपमेंट जेकी आहे न वॾी इंपॉर्टेंट आहे। तव्हां ॾिसो माण्हू जेकर तव्हां अंडर डेवलपमेंट जेकॾहिं हूंदी किथे बि, तव्हां वटि असां हिन महिल ताईं 76 सालनि में जेकी तव्हां ॻाल्हि कई एग्रेरियन इकोनॉमी ते असां डिपेंड आहियूं। असां हुन मां जेके हुन सां गॾु ॿिया लेयर्स आहिनि, मिसाल ॻाल्हि असां जेकॾहिं काई वीट प्रोडक्शन थिए थी पई मैसे लेवल जी, उन मां खोड़ ई शयूं डेवलप थी सघनि थियूं। असां उनखे मॉडर्नाइज़ छो न करे सघिया आहियूं? असां वटि कोई बि मॉडर्नाइज़ इकोनॉमी जेको आहे एग्रीकल्चर इकोनॉमी खे असां मॉडर्नाइज़ नथा करे सघूं। उन मां खोड़ ई जेकॾहिं हिकिड़ी बाक़ाइदा हिकिड़ी सप्लाई चेन डेवलप थी सघे थी, उहा असां डेवलप न करे सघूं। असां कंहिं माण्हुनि खे उनखे स्किल ई नथा कयूं। असां हिते कल्चर जेकॾहिं तव्हां रखंदो या असांजो नौजवान इहो सोचींदो त मूंखे सुभाणे वॾेरी होदा के तव्हां मास्तरी मिलंदी या मां सिपाही थींदुमि, त पोइ इहो कल्चर जेको उहो उन में ईअं ई रहंदा, डिपेंडेंट रहंदा। जेकॾहिं ॾिसो वेस्ट जे अंदरि या ॿियनि मुल्कनि में जमहूरियत तॾहिं तरक़ी कई आहे जॾहिं हर कंहिं माण्हू कॉन्ट्रीब्यूट कयो आहे। ईअं न थींदो जीअं अॼुकल्ह तव्हां ॾिसो था पिया अॼु इन्फ्लेशन जो दौरु आहे, वॾो थी वियो आहे, त इन इन्फ्लेशन दौर में हर कोई घर में कंट्रीब्यूट करे थो पियो, हिकिड़ो घर हली थो पए। जमहूरियत सां बि इहो ई आहे त जमहूरियत में जेकॾहिं हर को माण्हू पंहिंजो रोल प्ले न कंदो, एज़ अ सहाफ़ी, एज़ अ टीचर, एज़ अ जेको न वकील, हर को माण्हू पंहिंजो जेको रोल किरदार प्ले न कंदो कंस्ट्रक्टिवली, ईअं न त सिर्फ़ु माना जेकर सिर्फ़ु माण्हू चवणो आहे, कंस्ट्रक्टिवली रोल प्ले करिणो पवंदो। असांखे उहे शयूं आणियूं पवंदियूं लाइम लाइट ते जेके नौजवाननि खे ज़रूरत में आहिनि, ऐं उन्हनि शयुनि खे उजागर करिणो पवंदो जेके मॉडर्न वर्ल्ड जूं तक़ाज़ा पूरो कनि थियूं। असां वञूं था पिया, ॾिसो न असांजी जेके एजुकेशन लेवल आहे या असांजी जेके ॿारनि खे जेके डिलीवर कयूं था पिया, उहा छा उन्हनि जेके साइमल्टेनियसली जेके ॿिया एजुकेशन इदारा जेके माण्हू इदारा जेके तव्हांजे वेस्ट में या असांजे अंदरि हिते तव्हां ॾिसो कराची में या तव्हां सिंध तव्हां हलिया वञो अॻिते जेको लाड़काणे में या हैदराबाद में, उते जेके माण्हू एजुकेशन जेके इदारा ठहियल आहिनि उहे जेके डिलीवर कनि था पिया, ॿारनि जेके उहे एजुकेट कनि था पिया, ऐं हितां जा इदारा जेके एजुकेट IBA करे थी पई, लम्स लाहौर वारा कनि था पिया, उहो फ़र्क़ु आहे। त इहे इन्हनि शयुनि खे गेप्स खे तव्हां ख़तमु करिणो पवंदो। हिकिड़ी जेके यूनिफॉर्म एजुकेशन कंट्रीब्यूशन जी ॻाल्हि कई त माना सभु सोसाइटी जा जेके बि सेक्शन आहिनि उहे कंट्रीब्यूट कनि ऐं उन्हनि जी डिलीवरी समूरनि सोसाइटी जे समूरनि सेक्शन ते वञे। हिते त हिकिड़ो फ्यूडल माइंड सेट आहे न डेमोक्रेसी में, उहो उनखे स्ट्रेंथन कयो वञे थो पियो। हाणे हिनखे टोड़जे कीअं, निकिरजे कीअं ॿाहिरि, हाणे अचूं ते सॉल्यूशन ते। ॿ शयूं, हिकिड़ो त इहो फ्यूडल माइंड सेट आहे, हिकिड़ो जेको पसे पर्दा एस्टेब्लिशमेंट जेके चवनि था हुनजो रोल आहे। पोइ हिकिड़ो ॾाढो सुठो गज़ल आहे पंहिंजो जावेद त ये कौन रहता है नज़र अमरोही के पर्दे में, मुझे तो कोई पसे पर्दा दिखाई देता है। त जेको पसे पर्दा जेको वेठो आहे न, उन जी बि भले उहो अंग्रेज़ हुजनि, भले पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट हुजे, उन जो इहो आहे त कंहिं बि तरीक़े सां वॾेरनि जे ज़रिए सिंध खे कंट्रोल ऐं उनखे नओं पाणी जनरल मुशरफ ॾिनो, फलाणो पंहिंजो महर ग्रुप, साईं फलाणो जेको आहे सो अरबाब ग्रुप,
जेका सिंध जी सियासत ललकारींदी हुई डिक्टेटरशिप खे ऐं कंढियूं ऐं हार पाए गिरफ़्तारियूं ॾींदी हुई हिकु सियासी कारकुन, उनखे वॾेरनि जे ज़रिए कंट्रोल करे हिते पहुचायूं। हाणे इन ऐं तव्हां ॾिसंदो त इहा पाकिस्तान खां अॻु बि पॉलिसी आहे। मिसाल तौर ते अला बख्श सुमरो प्योर लोअर मिडिल क्लास जो माण्हू, हाणे उनखे अहिड़ो मिसाल ठाहे छॾियो जो आईंदा न मिडिल क्लास जो माण्हू ज़रूरत करे ऐं न वरी जेको आहे सो हुनजे लाइ का स्पेस हुजे। अबसतार पीरज़ादो उन सां बि जेका जुठ कयूं। हाणे ॿ शयूं आहिनि त असांखे प्रेगमेटिक अप्रोच सां इहा ॻाल्हि तस्लीम करणी पवंदी। पहिरीं तव्हां असांजो क्लास शुड कॉल स्पेड ए स्पेड, बुरे खे बुरो तो चओ न, सुठे खे सुठो क्रेडिट ॾियो न। जॾहिं सोसाइटीअ में इहो कमु शुरू थी वियो त हमख़्याल माण्हू क़रीब ईंदा। पोइ हमख़्याल माण्हू पंहिंजा अहिड़ा फोरम्स जोड़नि पंहिंजनि शोबनि जा, को टेक्नोलॉजी में, को एजुकेशन में, को बिज़नेस में, को जेके इन सोच खे प्रमोट कनि, को रोड मैप ठहे। ऐं सभ खां अहम जेका ॻाल्हि आहे त असांजे माण्हूअ जी खे सही एजुकेशन मिले। एजुकेशन जा इदारा ॾिसो, वो ज़ाहिर आहे तबाही आहे। लास्ट क्वेश्चन प्रोग्राम असां वाइंड अप तरफ़ वञूं था पिया। कीअं हिन सॼे सिस्टम खे का सभु टूटजे, कीअं अल्टरनेट कीअं पैदा थींदो? पाण मुराद कोन थींदो, मथां लाई कोन टुटंदो जेसि ताईं सोसाइटी कान टुटंदी। सही सोसाइटी टोड़ण में न पाकिस्तान पीपल्स पार्टी खे रोल प्ले करिणो कोन कई। स्कूल तबाह कयनि, एजुकेशन तबाह कयनि, जुल्फ़िकार भुट्टो सां पॉलिटेक्निक इंस्टीट्यूट आंदा हुआ, तव्हांखे ख़बर आहे उहे इंस्टीट्यूट ख़तमु थी विया हलिया। जेसि ताईं उहा भंजट हाणे कीअं थी थिए पई भंजट आहे जो हाणे हीअ हाणे वेट कोन कंदी जेका, छाकाणि हाणे सिंध जेका आहे त दुनिया सां जुड़ी वई आहे। मिसाल तौरु आर्टिफिशियल इंटेलिजेंस अची वियो आहे, तव्हांजी सोशल मीडिया न नेगेटिव कारण 50 थी सघनि था। एॾो शार्प थी वियो आहे छोकिरो सिंधी, ईअं लाइब्रेरी में घिरियो था वञनि, हज़ारनि जा हज़ार जेके निकिरो था अचनि। ऐं उहो पॉलिटिकली जेको आहे अलाइनमेंट कान थिए, छाकाणि त स्टूडेंट यूनियन्स कोन्हनि के, पॉलिटिकल स्टूडेंट्स जी जेका फेल्यूर थी वई आहे, एक्सप्रेशन कोन थो अचे पियो। ऐं जेको आहे सो हिकिड़ो आर्टिफिशियल तरीक़े सां ऑक्सीजन ॾेई सिंध खे फील्डिज़म सां जोड़े थो वञे पियो। ऐं सभ खां पसमानदा अगरि का सोसाइटी आहे, ऐं बलोचनि में बि मिडिल क्लास डॉक्टर मालिक वारी पार्टी 15, 11, 12 सीटूं कढियो थी वञे पई। पंजाब में एॾी वाइब्रेंसी आई हिन करे पंजाब इलेक्ट्रेबल पॉलिटिक्स मां निकिरे पियो। KPK में त 5 साल में गवर्नमेंट जे करे हिननि 50 सालनि में सिंध जे माण्हू, पाकिस्तान पीपल्स पार्टी वरी बि सिंध जो भरजलो अथव। हेॾी वरी क्रिटिसिज़म खां पोइ इहा ई आहे न पार्टी जेका तव्हां सुभाणे इहा हली वई, तव्हां कंदो छा? हिन जेका रिप्लेसमेंट त आई कान, उहा रिप्लेसमेंट ऐं जे तव्हीं कंदो ऐं जे तव्हीं मिडिल क्लास कंदो त पीपल्स पार्टी पाण एक्नॉलेज कंदी। हे तव्हां हालतूं तब्दील कंदो, पार्टी तब्दील कंदी। तव्हां हालतूं तब्दील न कंदो, सोसाइटी जेसि ताईं न टुटंदी तेसि ताईं ज़ाहिर आहे त इहो फ्यूडल माइंड सेट जेको आहे उहो डोमिनेंट रहंदो, पॉलिटिक्स मथां डोमिनेंट रहंदो, इकोनॉमिकल सूरत हाल जेका आहे उन ते उनजी डोमिनेंसी बरक़रार रहंदी। ऐं उन में मिडिल क्लास जी पार्टियुनि खे जेका असांजी इंटेलिजेंसी आहे उनखे अॻिते अचिणो पवंदो। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। इनाम शेख साहब, जावेद काज़ी साहब, ख़ालिद शेख साहब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अला